जी बिल्कुल, ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो विलादत बासआदत जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत एतिराम सां मल्हायो पियो वञे। ॻड़ी असम जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जेकी आहे त रैलियूं निकितियूं आहिनि। उहे जेके आहे त हिन वक़्तु फ़क़ीर हज़ार ख़ान कंडराणी चौक ते जमा थियूं आहिनि ऐं हिते जेको आहे त जलसो बि जारी आहे, रैलियुनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। अव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन रैलियुनि खे सिक्योरिटी ॾियण जे हवाले सां जेकी आहे त मामूल मुताबिक़ सिक्योरिटी ॾिनी वई आहे। जॾहिं त टाउन कमेटी जी इंतिज़ामिया पारां रोडनि ऐं रस्तनि ते जेके आहे त शिनकार नाहे कई वई, नई जेके आहे त सफ़ाई जा के जोगा इंतिज़ाम कया विया आहिनि। हितां जा जेके आशिकान रसूल आहिनि उन्हनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त विलादत बासआदत जो ॾिहाड़ो जेको आहे त वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं, पर इंतिज़ामिया जो साणनि को बि सहकार कोन्हे। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त ॿिन्ही जहाननि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जश्न विलादत बासआदत जो ॾिहाड़ो जेको आहे त मल्हाईंदा रहंदासीं।